मोदेरो छुल शहर के नूनारी पाड़े में सूमरा ऐं बुरड़ा बिरादरी की ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े में गोली लगण सबब वाटेड़ो ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे तिबी इमदाद लाइ लाड़काणो अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। फ़ौती वाटेड़े जी सुञाणप दोदो ख़ान नूनारी के नाले सां थी। फ़ौती जे पुट फाइक नूनारी पारां कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। न्यू सईदाबाद शहर में नामालूम चोर एक ही रात में 3 दुकानों जा ताला तोड़े दुकान में पयल लखें रुपयन जो सामान चोरी करे फरार थी विया। चोर 2 मोबाइल फोन और एक फार्मेसी की दुकान जा ताला तोड़े दुकान में लखें रुपयन जा मोबाइल फोन रोक रकम खड़ी फरार थी विया। मुतासिर दुकानदार अनिल कुमार, वारिस मेमण और अहमद मेमण के दुकान में चोरी थी है। इतला ते न्यू सईदाबाद थाने की पुलिस वाक़े वारे हंध पहुंची मुतासिरन का चोरी जा तफसील वरता। कंबर में इंतजामी नाअहली और नेकासी निज़ाम नाकारा होने करे शहर के मुख्य रोड रस्तन और बाज़ारन में बरसात जो पानी बीजी वियो। बरसात के पानी शहरन के घरन तई महदूद करे छड़ियो। बरसाती पानी घरन दुकानन समेत म्यूनिसिपल ऑफिस में दाखिल थी वियो। शहरन मूजिब हुकूमत बरसात का अग ज़िले इंतजामिया के अलर्ट जारी कयो, पर इंतजामिया अगोड़ निंड सुतल है। शहरन और दुकानदारन मुतालबो कयो त बरसात जो बीठल पानी जल्द निकाल कयो वने। खदड़ भरसा गोठ मेहरम अली शाह में प्लाट की मालकी ता सैयद बिरादरी की ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। गोली लगण सबब 24 वरियन जो सैयद जाबिर अली शाह ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी के गणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। फ़ौती के चाचे सैयद इस्माइल शाह मूजिब 2 धुरियूं पाण में अज़ीज़ आहिनि। प्लाट के मसले ता सैयद इमाम अली शाह धुर की गोली लगण सबब नौजवान फ़ौत थी वियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंध पहुंची लाश के पोस्टमार्टम लाइ सकरल अस्पताल मुंतकिल करे छड़ियो। हालानी वेझो भलानी वासी रोड हादसे में फ़ौत थी वियल फौजी एहलकार आसिफ मलिक के फौजी एजाज़ में मिट्टी माओ हवाले कयो वियो। 26 वरियन जो आसिफ मलिक रोड क्रॉस करे रहियो हो त नामालूम गाड़ी जो टक्कर लगण सबब हू फ़ौत थी वियो। जनाज़े नमाज में फौजी ऑफिसरन और शहरन वॾे में शिरकत कई। कंबर की जुल्फकार भुट्टो लाइब्रेरी में सहूलतुन की खोट खिलाफ शागिर्दन पारा एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते शागिर्द अगवान गोस बख्श बुरड़ो, यासिर चांडियो, सुमेर गोपांग ऐं ॿियनि चयो त सकाफ़त खाते के मातहत हलंदड़ शहीद जुल्फकार अली भुट्टो लाइब्रेरी इंतजामी नाअहली सबब मसलन जो शिकार है। लाइब्रेरी में सोलर सिस्टम, पीअण के साफ़ पानी की शदीद खोट है। इंतजामिया के दाह ॾिनी है पर को तदारुक नाहे थियो। उन्हनि मुतालबो कयो त लाइब्रेरी में सहूलतुन की खोट खिलाफ नोटिस वरतो वञे। गंबट के गोठ मुरीद कोराई वासी धनी बख्श कोराई पंहिंजी घरवारी साण करे प्रेस क्लब गंबट में प्रेस कॉन्फ्रेंस कई। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान हुन चयो त 1.5 महीनो अग गोठ पुनल खान कोराई में हथियारबंदन के हमले में 3 ॼणा क़त्ल थिया, जंहिंमें असां मथां वाक़े में मुलविस हुअण जो इल्ज़ाम हणी रही है। जंहिं बाद फुलो थाने जो SHO ऐं ॿियनि एहलकार घर मथां चढ़ाई करे सोना ज़ेवर, चौपायो माल, ट्रैक्टर ट्रालियूं ऐं ॿियो सामान खणी विया त असांजो वाक़े सां को ताल्लुक नाहे, बेगुनाह इल्ज़ाम लगायो पियो वञे। हुन चीफ जस्टिस सिंध, IG सिंध ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त वाक़े की शफ़ाफ़ जांच कई वञे।